जेको प्रोग्राम थियो आहे जेको अहिड़नि प्रोग्रामनि जे लाइ असां वटि समाज में छा हुअणु खपे? वाक़ई फिल्मूं ठाहिण खां बड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जंहिंमें कुझु माण्हू पिराए थो या छा? तव्हांखे कीअं महसूसु रहियो प्रोग्राम में? मुंहिंजी सोच ते आहे अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि, लाज़मी आहिनि। इन जे करे थियणु घुरिजनि त ॾिसो न, हिकिड़ी शइ असां ठाही उन खां पोइ असां ॾिठी, असां हुन में छा कुझु कयोसीं, छा असां वियो वापिरो, उहो असां उते ॾिसण खां पोइ अंदाज़ो कयोसीं त अहिड़ी दावत ज़रूरी आहे। छो अहिड़ी दावत सां असांखे घटि में घटि असांजा जेका पीढ़ी प्यारा दोस्त सभु गॾिजी वियासीं। ऐं ईद जो मौक़ो बि आहे, ईद जे हिसाब सां बि गैदरिंग हुअणु तमामु ज़रूरी हुई। फ़िलहालु मूंखे तमामु घणी ख़ुशी थी त आमिर अशर साहिबु असांखे कॉल कई, मूंखे अॼु दावत रखी आहे, त मां लबेक चयो असांजी ॻाल्हि ते। ऐं मुंहिंजो इनशाला पोइ हुअणु घुरिजे प्रोग्राम, इनशाला सभु गॾिजी इंजॉय कंदासीं, ईद जो बि इंजॉय कंदासीं, गॾु प्रोग्राम जो बि इंजॉय कंदासीं। बहरहाल अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि, छो जो अहिड़े इवेंट सां असांजी सुञाणप थिए थी। असां सभु दोस्त जेके फ़नकार आहियूं सभु मिली गॾिजी वेयूं था। इन करे मां साईं जो तमामु शुक्रगुज़ार आहियां जो साईं अहिड़ो प्रोग्राम अरेंज कयो। पहिरीं सभिनी खे दोस्तनि खे ईद मुबारक। प्रोग्राम में कम करे मूंखे वॾी ख़ुशी थी। वधीक इन चॉइस मुंहिंजे डायरेक्टर साहब कयो, लाशारी साहब ऐं नासिर साहब जी डिमांड ते नासिर साहब तो मुंहिंजे नाले चयो, साजी साहब खे कैरेक्टर ॾियो। मां शायदि कमु करे ॾिठो, बाक़ी त हिननि खे ख़बर हूंदी कमु छा थियो छा न। वॾी मूंखे ख़ुशी थी कमु करण में। ऐं हीअ मूंखे टीम मूंखे घर वांगुरु महसूसु थी, हीअं असां पंहिंजे घर में वेठा आहियूं। ऐं डायरेक्टर साहब जो थोरा तो आहियां, बाक़ी तो पाण कीअं महसूसु कयो? कमु अॻु में कयो आहे, हाणे कयो आहे, थोरो इहो ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो दानिश अली आहे। ऐं जीअं त असां पहिरियां बि कमु कयो आहे काफ़ी, लेकिन हामिद सां असां कमु जीअं बि कयो आहे, मतिलबु कि हिन फिल्म में बेस्ट ऑफ बेस्ट मतिलबु कि कमु थियो आहे। ऐं डायरेक्टर जीअं चवंदा आहिनि बिल्कुलु मोहबतनि सां, न कंहिं शइ जी असांखे टेंशन हुई, न खाइण पीअण जी, न छा, बिल्कुलु ई मतिलबु कि नॉर्मली कमु थियो ऐं ज़बरदस्त थियो। असांजो अब्बास टांडा साहब, अस्सलाम वालेकुम, यार मदद। हीउ जेको अॼु जो प्रोग्राम रखियो साईं असांजो प्यारो महान डायरेक्टर हामिद लाशारी साहब जे तकरीब में हिते असां आयासीं, असांखे घुरायो, वॾी इज़त ॾिनी, मान मर्तबो ॾिनो। असां शुक्रगुज़ार आहियूं हामिद लाशारी साहब जा, जीअं त कुर्बानी वारी ईद ते फिल्म ठही मुर्शद जी कुर्बानी, जंहिंमें असांजे प्यारे दोस्त ख़ैर मोहम्मद दर्स साहब बेहतरीन किरदारु अदा कयो। असांजो प्यारो दोस्त आहे, अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे। ऐं बेहतरीन जेको कमु कयो हामिद लाशारी साहिबु, उन जा असां थोराईंदा आहियूं। ऐं इंशाअल्लाह अल्लाह में उमेद आहे वरी गॾिजी करे कमु कंदासीं, तव्हां दोस्तनि खे करे ॾेखारींदासीं। असांजो अल्लाह में उमेदूं आहिनि, असां हितां सभिनी दोस्तनि में। मेन कैरेक्टर असांजो मुर्शिद ख़ैर मोहम्मद दर्स साहब खे ॿुधाए छा तव्हां छा महसूसु कयो फिल्म में कमु कंदे? तव्हांजी जीअं त सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम, यार मदद सभिनी सिंधवासियुनि खे ईद मुबारक हुजे। जीअं त इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे महबूब उस्ताद डायरेक्टर सिंधी माना सुठे डायरेक्टर साईं हामिद लाशारी साहब जो, जंहिं हिन मुंहिंजी फनी फील्ड खे हिकिड़ो नओं जीअं उभर थींदी आहे उभरायो आहे। मुसलसल साईं सां गॾु जेको हिन कुझु अर्से खां कमु कयां पियो, त हिकिड़े मूंखे तमामु घणी मूंखे ख़ुशी महसूसु थींदी आहे। ऐं साईं सां गॾु हूंदे टीम हूंदी ऐं घणो कुझु सिखंदो आहियां। जीअं त असां हाणे कुर्बानी जी ईद जे लाइ असां हिकिड़ी मज़ाक़ फिल्म ठाहीसीं, असां सभिनी दोस्तनि गॾिजी करे मुर्शिद जी कुर्बानी, जंहिंमें साईं हामिद लाशारी मुर्शिद जो किरदारु जेको ॾिनो मूंखे ॾिनो, हालांकि हिकिड़े क़िस्म जी मेन ज़िम्मेवारी हुई, तो उन मेन ज़िम्मेवारी कीअं आऊं असांजे उस्तादनि असांजे महबूब दोस्तनि सीनियर आर्टिस्टनि सां गॾिजी करे मूं उनखे हिकिड़े क़िस्म जो सुठे नमूने सां पेश कयो। ऐं हिन प्रोग्राम में असांजी अदी भेण सीनियर आर्टिस्ट अदी असांजे सना मेमण जा बि शुक्रगुज़ार आहियूं, जेको पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे लाड़काने मां कई आई आहे असां वटि हैदराबाद। हिन अदी जा बि असां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं असांजी हिन पूरी हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल जे मालिक जा बि असां थोराईंदा आहियूं, लाला हसीन पालारी जा, जीअं असांखे हिन वक़्तु टाइम ॾिनो ऐं असां सां हिकिड़े क़िस्म जो ज़बरदस्त निभाए रहियो आहे। ऐं आख़िर में पूरी टीम खे मुंहिंजे तरफ़ां हिन कामयाबु प्रोग्राम करण ते, हिन कामयाबु फनी ड्रामे करण ते मुबारकबाद। हाणे असां वटि आख़िरी कैरेक्टर जेको आहे बहितरीनु कैरेक्टर कालू कोकड़ी ॿुधाए छा त कुझु असांखे पंहिंजा व्यूज़ ॿुधाए, तव्हांखे कीअं लॻो महसूसु थियो कि ड्रामे खे तव्हां फ़ील कंदे? अस्सलाम वालेकुम, यार मदद सभिनी दोस्तनि खे मूं नाज़रीन जी तरफ़ां ईद मुबारक हुजनि।
ऐं ड्रामे जी हिकु ॻाल्हि कयूं त तमामु माण्हू थोराइतो आहियां उस्ताद हामिद लाचारी जो, जंहिं मूंखे हिन क़ाबिल सम्झो ऐं पंहिंजी टीम जो हिसो ठाहियो मूंखे। ऐं मुंहिंजी उस्ताद सां हिकु ॿी फिल्म आहे ऐं यकीन कयो त पहिरीं बि काफ़ी फिल्मूं कयूं आहिनि ऐं काफ़ी सारा गाना कया आहिनि, पर जेको उस्ताद हामिद लाचारी सां कमु करे मज़ो आयो सो शायदि मूंखे कंहिं डायरेक्टर सां गॾु आयो हुजे। तमामु बेस्ट डायरेक्टर आहे ऐं तमामु सुठो हुन सां गॾु इंसानु आहे ऐं वधीक उस्ताद पंहिंजी माशाल्लाह पाण आहे, मट पाण आहे ऐं तमामु थोरा पिया उस्ताद जो उस्ताद मूंखे मौक़ो ॾिनो पंहिंजी टीम में शिरकत करण जो ऐं उस्ताद सां गॾु आहियां ऐं इनशाला गॾु हूंदो। डायरेक्ट फिल्म वरिती यूट्यूब ते रखी, उन खां पोइ अॻु में तव्हां फिल्म अरमान रखी, अरमान जी कामयाबी ऐं हिनजी खे ॿिन्ही खे तव्हां मद्देनज़र कीअं था ॾिसो? साईं अस्सलाम वालेकुम, या अली मदद। जीअं तव्हां हसीन पलारी तमामु मूंखे सुठी लॻी। जीअं पहिरियां असां अरमान फिल्म कई, तमामु सुठी महिनत उस्ताद हामिद लाचारी साहब ऐं उन में असांजा दोस्त हुआ जेके जान कोलाजी साहब ऐं उन केतिरा ई दोस्त नाला यादि कोन्हनि। इन खां पोइ असां हिकु क़ुर्बानी ईद ते कई, मुर्शिद जी क़ुर्बानी। हुन में मेन किरदारु साईं ख़ैर मोहम्मद दर साहब जो ऐं सुठी महिनत असांजो प्यारो दोस्त कैमरामैन नासिर साहब, उनजी सुठी महिनत थी। ऐं डॉक्टर सीनियर असांजो सीनियर एक्टर डॉक्टर नेकमोहन भट्टी, उहो असां सां गॾु, असांखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं असांजो ॿियो बि सीनियर रंगीलो औरंगज़ेब, असां सीनियर सां गॾु कमु करियूं था, असांखे तमामु ख़ुशी थिए। ऐं असांजा नौजवान दोस्त दानिश भाई ऐं असांजो अब्बास गॾु कमु कोन कयो, यको गॾु कंदा आहियूं, पर हिन ड्रामे में कमु कोन कयो। ऐं पाण थी हिन चैनल जी प्रोड्यूसर ऐं हैदराबाद स्टूडियो यूट्यूब चैनल जो